जुंगशाही मां रिपोर्ट कर रहा है हुजूर अहमद ब्रोही। जुंगशाही लगे दरगाह जुंगशाही पीर जे भरसां मिट्टी खणण जो सिलसिलो जारी। हैवी मशीनुनि जे ॻोठ ऐं कब्रस्तान भरसां खोटाई जारी, जंहिं करे ॻोठ दरिया ख़ान भंड ख़लीफ़े जे ॻोठाणनि जो ॿिए ॾींहुं बि एहतजाज जारी आहे। तफ़सील मूजिबि जुंगशाही जे क़दीमी दरगाह बाबा जुंगशाही पीर जे वेझो कब्रस्तान जे भरसां मिट्टी खणण करे ॻोठाणा ॿिए ॾींहुं बि सरापा एहतजाज पिणु हिननि एहतजाज कंदे चयो त हिते मिट्टी खणण दौरान क़बरूं मुस्मार थियूं आहिनि ऐं वॾा खॾा थियण करे जर बि खारो थी वियो आहे ऐं बरसातुनि दौरान उन्हनि खॾनि में पाणी बीहण करे केतिरनि ई दफ़ा ॿार ॿुॾण जा बि हादसा थी चुका आहिनि, पर हाणे सफ़ा ॻोठ जे वेझो अची पहुता आहिनि, जंहिं करे असां एहतजाज कंदे वसवारनि ऐं DC ठटो तक जे चुनियल नुमाइंदनि खां मुतालबो कंदे घुर कयूं था त फ़ौरन हितां मिट्टी खणण जो सिलसिलो रोकियो वञे। एहतजाज जी अॻवानी शेर मोहम्मद ख़लीफ़ो, साईं अल्लाह पहरायो भंड, शौकत भंड, सलीम भंड, मारू भंड, तनवीर भंड ऐं ॿिया मौजूदु हुआ। इन्हनि चयो त अगरि मिट्टी खणण जो सिलसिलो बंदि न कयो वियो त एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो।